अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, जैकबाबाद शहर गर्मीअ जे हवाले सां पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप रखे थो। हिन शहर में जीअं ई अप्रैल जो महीनो गुज़रे थो त ईअं महसूसु थिए थो ॼणो को सिज नेज़े पांद लही आयो हुजे ऐं माण्हुनि खे धरती ॼणो तपी हिकिड़ो टामो थी वेंदी आहे। ऐं हिते अहिड़ी सूरत हाल हूंदी आहे जंहिं शहर में गर्मी पद वञी 50 सेंटीग्रेड खे टच करे त अहिड़ी सूरत हाल में अंदाज़ो लॻाइण को मुश्किल कोन्हे त हितां जा माण्हू केतिरी भोगना उनखे गर्मी जी तकलीफ़ खे महसूसु कंदा हूंदा। ज़ाहिर आहे हर हिकु माण्हू पंहिंजे शहर में जिते जाइ निपे थो उते ई रहे थो। हिन गर्मीअ जे करे को शहर छॾे हितां जो कोई बि माण्हू कोन थो वञे। उन कनि खे पंहिंजे रोज़गार जी मजबूरी, कनि खे पंहिंजे बचड़नि जे तालीम जी मजबूरी, कनि खे कहिड़ी मजबूरी। ज़ाहिर आहे इन समूरी मजबूरियुनि खां अलावा बि पंहिंजो कोई कख ऐं अझा कोन छॾींदो आहे। पर हिते अहिड़ी सख़्तु तरीन गर्मीअ वारी सूरत हाल वेतर बिजली जी लोड शेडिंग उन गर्मीअ में एतिरो त इज़ाफ़ो आणे छॾे थी जो जीअं लोह बि पघिरिजी वञे, अहिड़ी सख़्तु गर्मी थी वञे। पर मजबूरीअ में माण्हू उनखे गुज़ारिणो आहे, उते गुज़ारीनि था। ऐं उन आंज खे, गर्मी वारे आंज खे वधाइण में हितां जी इंतिज़ामिया का कसर कोन छॾी आहे। पीअण जो पाणी माया कोन थो करे ॾिनो वञे। उन्हनि जे लाइ बि खोड़ उनखे हीला बहाना हुजनि था। पीअण जे लाइ साफ़ु मिठो पाणी न हुजे, वेतर अहिड़ी क़यामत जहिड़ी गर्मी हुजे त माण्हुनि जी ज़िंदगी ॼणो त अज़ाब बणिजी वञे थी। ऐं पाणी बि उहो जेको सरकार पारां को मुहैया कोन कयो वियो आहे, उहो बि ख़रीद करिणो पवे थो, बर्फ़ बि ख़रीद करणी पवे थी। पर हिते ॻाल्हि इहा आहे त बर्फ़ हितां जो हर माण्हू हिन गर्मी वारी सूरत हाल जे करे या मुख़्तलिफ़ ॿियनि सबबनि जे करे हर टियों माण्हू कामिण वारे मर्ज़ में वतल आहे। ऐं ज़ाहिर आहे पाणी जी सप्लाई साफ़ु सुथरी बि कोन्हे, उहे बि असरात थियनि था। बर्फ़ जेका पीअनि था माण्हू, उहा केतिरे मरहलनि को गुज़री करे ठहे थी। उन ते सिहत जे असूलनि जे हवाले सां केतिरो अमल कयो वञे थो ऐं बर्फ़ ठाहिण जे लाइ कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत हुजे थी। उन में इस्तेमालु थींदड़ पाणी सां गॾोगॾु ॿियूं जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं उहे केतिरियूं सिहत वारे पॉइंट ऑफ व्यू खां बहितर आहिनि। उन हवाले सां असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बर्फ़ ठाहींदड़ हिकिड़े कारखाने में। उते मौजूदु जेके कारीगर आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, बर्फ़ कारखाने जे मैनेजर सां ॻाल्हाईंदासीं त उहे उन समूरी सूरत हाल बाबति छा था ॿुधाइनि। बर्फ़ कारखाने जे मैनेजर सां ॻाल्हाईंदासीं त उहो इन बर्फ़ वारे ठहण वारी सूरत हाल बाबति छा था ॿुधाइनि। तव्हांजो नालो? मंज़ूर अहमद सदायो। मंज़ूर साहिबु, इहो ॿुधायो त तव्हां हिन कारखाने जा मैनेजर आहियो। हिन कारखाने में रोज़ानो केतिरी बर्फ़ ठहे थी ऐं उहा बर्फ़ केतिरे मरहलनि खां गुज़रे थी? बर्फ़ असां वटि जेकी आहे हिन वक़्तु बिजली जी अणाठ आहे, सो बर्फ़ असां वटि हिन वक़्तु जेको आहे 100 ब्लाक रोज़ जो निकिरे थो। 100 ब्लाक, हिकिड़ो ब्लाक केतिरे वज़न जो हूंदो आहे? हिकिड़ो ब्लाक अगरि सही माना में बिजली हुजे त 4.25 मण जो थींदो आहे। माना 400 मण लॻभॻि कोई तव्हां बर्फ़ रोज़ानो ठाहियो? हा, ईअं तक़रीबन ईअं ठाहियूं था। अगरि बिजली हुजे त पोइ उन खां मथे बि असां बर्फ़ कढूं था। 150 कैन बि निकिरे थो, 160 कैन बि निकिरे थो। बिजली जी अणाठ जे करे जेका इहा पोजीशन आहे असां वटि। भला उहो तव्हां जेको विकिणो था, सेल कयो था, उहो फी किलो जे हिसाब सां? न, ब्लाक जो सिस्टम आहे असां वटि। 400 रुपये ब्लाक आहे। 400 रुपये ब्लाक आहे। जिन्हनि वटि नंढी ब्लाकी आहे उहा 200 रुपये जी आहे। माना 4 रुपया फी किलो? हा, ईअं बीहे थो। हा, भला उहो 4 रुपया किलो जेको बीहे थो त उन में जेका वेस्टेज थिए थी तव्हां खणी वञनि था, उहा समूरी उन्हनि जे ज़िम्मे आहे? उन्हनि जे ज़िम्मे आहे, उन्हनि जे ज़िम्मे आहे। भला हीअ जेका बर्फ़ ठहे थी उहा केतिरे मरहलनि खां गुज़रे थी? केतिरो हिकु ब्लाक खे ठहण में केतिरो टाइम लॻी वञे थो? उहो हिकु ब्लाक जे ठहण में जेको आहे उहो तक़रीबन जेको आहे उहो 72 कलाक लॻंदो आहे। भला उहो जंहिं असां तव्हां बर्फ़ ठाहियो था उहो पाणी जेको आहे असां टैंकर घुराईंदा आहियूं शाखनि खां, बोरिंग लॻल आहे, उहो पाणी ईंदो आहे। उन सां असां बर्फ़ तयारु कंदा आहियूं। एम्यूनो गैस जेको आहे उन सां तयारु थींदो आहे। बाक़ी ॿियो उन में कोई अहिड़ी शइ न पवंदी आहे पाणी में। पाणी प्योर पाणी न, एम्यूनो गैस ठाहींदो आहे, बर्फ़ ठाहींदो आहे। माना बर्फ़ पाणी खे थधो कंदो आहे। गैस जा सिलेंडर्स लॻल उहे सिलेंडर लॻल हूंदा आहिनि जेके असां मशीन में कनेक्शन में पवंदा आहिनि। हिकिड़ी ब्लाक ठहण में केतिरो टाइम लॻे थो? उहो तव्हांखे अर्ज़ु कयमि न त 72 कलाक में जेकी आहे रनिंग थींदी आहे उनजी ब्लाक जी। जेको हा, जेको माल अॼु निकिरंदो सही माना में बिजली हुजे त उहो 72 कलाक में माल तयारु थींदो असां वटि। भला हिते छेकड़ाबाद में कुल केतिरा कारखाना आहिनि? तक़रीबन 11 कारखाना आहिनि। 11 कारखाना आहिनि। पोइ तक़रीबन 1100 मण रोज़ानो हिते बर्फ़ ठहे थी? मथे बि ठहे थी, लेकिन ॿाहिरों ईंदी आहे। 8-9 ट्रकूं जेके आहिनि ॿाहिरों अचनि थियूं। ॿाहिरों बि ईंदी आहे? ॿाहिरों अचनि थियूं। माना लॻभॻि पोइ त इहो 2000 मण? हा, मथे सम्झो आहे। 2000 मण खां मथे सम्झो आहे। उहा हिते घुर्ज वधीक आहे। छाकाणि त पसमानदगी में वञे थो न साईं।
साइडनि में वञे थो, पस गिरदाई में बि वञे थो। भला हिन बर्फ़ खे साफ़ सुथरो रखण जे लाइ तव्हां छा उपाय वठंदा आहियो, कीअं? असां वटि पाणी साफ़ हूंदो आहे, बसि ॿियो कोई उपाय न आहे, बसि बिल्कुलु आहे। जंहिं में ब्लॉक्स ठाहींदा आहियो उहे जेके टैंक्स हुजनि था उनजी सफ़ाई केतिरे वक़्त खां पोइ थींदी आहे? उहा सफ़ाई रोज़ानो थींदी रहंदी आहे न, छाकाणि जो जीअं ब्लॉक निकिरंदो आहे वरी उनजी सफ़ाई थींदी आहे, उन में पाणी पवंदो आहे, डेली बेसिस ते सफ़ाई आहे उनजी ब्लॉक जी। अच्छा, पाणी जेकॾहिं मिठो न हुजे त छा बर्फ़ न हा, उहो बर्फ़ जेकी आहे खारी ॼमंदी आहे, अछी बर्फ़ सफ़ा, हा माना जंहिंखे चवंदा आहिनि कची बर्फ़, कची बर्फ़ आहे। बर्फ़ कारखाने जे मशीन ऑपरेटर्स सां ॻाल्हाईंदासीं त उहो ऑपरेटिंग दौरान उहो बर्फ़ केतिरे मरहलनि खां ठहण खां अॻु में गुज़रे थी ऐं उनखे ऑपरेटिंग जे लाइ कहिड़ी कहिड़ी शयूं ज़रूरी हूंदियूं आहिनि ऐं इन 72 कलाकनि में जेको इहा बर्फ़ ठहे थी त उन ते बिजली केतिरी ख़र्च थिए थी ऐं बिजली वारी मशीन जेका आहे उनखे हलाइण जे लाइ केतिरी वोल्टेज खपे। तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो गुलाम यासीन। गुलाम यासीन, तव्हां हिन कारखाने ते मिस्त्री आहियो? जी, साइड इंचार्ज आहियां। साइड इंचार्ज आहियो, त हीअ जेका मशीन तव्हां हलाईंदा आहियो उहा ऑपरेट करण महिल केतिरी बिजली ख़र्च थींदी आहे? जॾहिं बिजली असांखे घटि में घटि असांजी वोल्टेज जेको आहे 350 350 खां पोइ मोटर जेको आहे कमु कंदो। हा, बाक़ी इन खां घटि वोल्टेज ते हिन जा पर्सनल पंहिंजा जेके ट्रांसफार्मर हूंदा आहिनि इन सां कोई बि शइ खे कनेक्ट न कयो वेंदो, जे सिर्फ़ु इन जी पंहिंजे जेको आहे मशीन हलाइण जे लाइ। बाक़ी मशीन खे जेको आहे जीअं ई असां ऑन कंदा आहियूं त तक़रीबन चङी भली बिजली छिकींदो आहे, जंहिंसां लोकल जेको आहे ट्रांसफार्मर सां कनेक्ट नथो करे सघिजे उहो सड़ी वेंदो। 24 कलाकनि में केतिरा यूनिट ख़र्च थी सघनि था? यूनिट अगरि 24 घंटा अगरि हलंदी रहे त उनजे हिसाब सां तक़रीबन डेली जे हिसाब सां 600 खां 700 रोज़ाना 600-700 यूनिट हुन में ख़र्च थियनि था। भला बर्फ़ खे प्योर रखण जे लाइ, साफ़ रखण जे लाइ छा ज़रूरी आहे? पहिरियों सर हूंदी वाटर सप्लाई, जंहिंसां वाटर सप्लाई खे असां पाण हिते पोइ असां वटि फिल्टर प्लांट लॻल हूंदो हो अॻु में, पर हाणे जीअं जो वाटर सप्लाई त असांजे हुकूमत जी महिरबानी सां उहा ख़तमु थी चुकी आहे। तव्हांखे पाण खे ख़बर आहे, छो त उन जे हिसाब सां हाणे जेको आहे ज़र जो जेको पाणी असां इस्तेमालु कयूं था उहो कुदरती फिल्टर थियल हूंदो आहे, इन जे लाइ उनखे असां टांकी में जेको आहे उनखे सेव करण जे लाइ उते डबल टांकियूं ठहियल हूंदियूं आहिनि, कंहिं वटि डबल कंहिं वटि सिंगल बि हूंदी आहे, पर उनखे सेव करिणो हूंदो आहे, छो त उन सां असां पाण बि पींदा आहियूं। अगरि ॿियनि खे ॾींदासीं उहो बीमार थींदो त सभु खां पहिरियों असां पाण बीमार थींदासीं। इन जे लाइ उनखे सेव करे ऐं डबनि में दॿा हूंदा आहिनि तक़रीबन 4 मण जा, उन में असांखे उनखे भराई करणी हूंदी आहे। उनजे लाइ मथां काठी जा फटा ठहियल हूंदा आहिनि, जंहिंसां फटनि सां उनखे बंदि करिणो पवंदो आहे, छो त उन सां बाफ़ बि न निकिरंदी आहे ऐं उन सां ॼमंदो बि जल्दी आहे, ऐं सेव बि रहंदो आहे। पाणी में कोई कचिरो कीअं कोई मिटी या का किरड़ी वग़ैरह जीअं कोई बि जीत अहिड़ो न वञे, जीअं पेवर पाणी पुॼे, छो त असांजो मुसलमाननि जो मुल्क आहे। असांखे पाण मुसलमान आहियूं, शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह, त असां पाण जीअं ॿियनि खे सुठो ऐं साफ़ु पाणी ऐं साफ़ु बर्फ़ पुॼायूं, छो त इहा बर्फ़ पाणी में पुॼण खां बाद पाणी थी वेंदी आहे, छो त जेका शइ कुदरत जो निज़ाम आहे जंहिं मां ठहंदी आहे उअं ई वञी पुॼंदी आहे। भला इहो ॿुधायो त एमोनिया गैस जो छा फंक्शन हूंदो आहे? एमोनिया गैस साईं हिकु कूलिंग हिकिड़ो पैदा कंदो आहे, मतिलबु थधि पैदा कंदो आहे। उहो थधि पैदा उन सां ई बर्फ़ ॼमंदी आहे। उहो असां प्लांट में पोयां हिकु रिसीवर ठहियल आहे, हीअ मशीन आहे जेका उनखे रोलिंग ॾींदी आहे मशीन, ऐं उन खे उहो जिथे वेंदो आहे पंहिंजी बीहण जी कोशिशि कंदो आहे, थधो आहे ॼमण जी कोशिशि कंदो आहे, पोइ उन खे रोलेशन ॾियण जे लाइ नमक जेको पहाड़ी नमक आहे उहो असां इस्तेमालु कंदा आहियूं पाणी में। उन खे हिकिड़ो पंखो लॻल हूंदो आहे फिल्टर, उहो उनखे घुमाईंदो रहंदो आहे, जेको उन गैस खे अंदरि हिकिड़ी कोयल लॻल हूंदी आहे जेका जिते गैस में वेंदो आहे उहो अमोनिया गैस, उनखे पोइ उहो पखो जेको आहे घुमाईंदो रहंदो आहे, उहो जीअं ॼमण न ॾेसि उनखे, उन सां थधि पैदा थींदी आहे, पोइ बर्फ़ ॼमंदी आहे। बाक़ी इन में ॿी का बि अहिड़ी शइ इस्तेमालु न थींदी आहे, सिर्फ़ु इन ॿिनि खां ॿियो मशीनरी बसि। भला इहा रोज़ानो 100 मण तव्हां बर्फ़ ठाहियो था, जी इन 100 मण ते केतिरो ख़र्चो अची वञे थो? ख़र्चो साईं हिन वक़्तु त मुंहिंजे हिसाब सां काफ़ी महांगो पए थो मालिकनि खे बि, हिन वजह खां त हिन साल असांजी तनख़्वाह ई न वधी आहे। मां सम्झां थो की असां मैनेजर साहिबु तव्हांखे अॻु में जीअं इंटरव्यू ॾिनो की ख़र्चो हिन साल पोएं साल को डबल, जीअं यूनिट बिजली जा वधंदा वञनि था, वापडा वारा बिजली ॾियनि कोन था, बर्फ़ ठहे त सेल थिए अॻिते। हाणे बि पोली बर्फ़ असां जेका आहे उहा तक़रीबन 12 घंटा बिजली हले थी, 8 घंटा या 10 घंटा ईअं उन में झटकनि सां गॾु वञी बकाया बचे थो, 12 घंटा जेके ॾियनि था। आहे डेंजरस आहे, हीअ एटम बम में बि इस्तेमालु थींदी आहे, उनखे कूलिंग करण जे लाइ, ऐं जीअं फाटे त उनखे नुक़सानु माण्हू खे ॾे, अखियूं ऐं दिमाग़ इंसान जो ख़तमु कंदी आहे। जिते असां जेंट वग़ैरह लोह जा ठोस पाइप इस्तेमालु कंदा आहियूं जीअं काफ़ी, लेकिन हे पाणी में जेका आहे थोरो जज़ब थी करे ख़ारिज थी वेंदी आहे। अगरि किथां बि थोरी घणी लीक थींदी आहे त उनखे बंदि करण जे लाइ उन लाइन खे ख़ाली करे वरी बिल्डिंग कंदा आहियूं, पाणी बिल्डिंग कंदा आहियूं। मुंहिंजो उस्तादु आहे वॾो उस्तादु महमूद हुसैन, पंजाब जो आहे, गौरिया,
उहो बि मतिलबु उन टाइम एमरजेंसी में जीअं इनखे ख़तमु करणु घणा मोटर लॻल आहिनि कारखाने में? कारखाने में टोटल 3 मोटर लॻल आहिनि। घणे आस पास जो? हिकिड़ो 100 जो आहे, ॿ 15 जा आहिनि। 15 हार्स पावर, हिकिड़ो 100 वोल्टेज जेको हार्स पावर। नाज़रीन, आइस फैक्ट्रीज़ में ठहंदड़ जेका बर्फ़ आहे उहा सिहत जे असूलनि जे हवाले सां इलाही सारी उन में उहे जेके कंडीशन्स नज़र अचनि था सिहत जे लाइ हानिकार साबित थी सघनि था। उन हवाले सां असां हिन महिल गॾु आहिनि MNA पारां जोड़ियल हेल्थ कमेटी जो चेयरमैन फारूक खान जकराणी। उन सां ॻाल्हाईंदासीं त इन सूरत हाल खे जांचण जे लाइ हेल्थ कमेटी पारां कहिड़ा उपाउ वरिता पिया वञनि। फारूक खान इहो ॿुधायो त जेके आइस फैक्ट्रीज़ में बर्फ़ ठाही पई वञे उन में एमोनिया गैस जो बि इस्तेमालु थींदो आहे, पाणी इस्तेमालु थींदो आहे। पाणी केतिरो सिहतमंद आहे, उहो केतिरो साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे, या जेका ग़रीब माण्हू ज़ाहिर आहे उन बर्फ़ इस्तेमालु हिकिड़ो मिसकिन माण्हू ई कंदो आहे, जन वटि फ्रिज जी सहूलियत बि न हूंदी आहे उहे ई बर्फ़ इस्तेमालु कंदा आहिनि। त मिसकिन माण्हुनि अॻ में ई जैकबाबाद में हर 3 माण्हू हेपाटाइटिस जो शिकार आहे। इन सूरत हाल खे जांचण जे लाइ हेल्थ कमेटी पारां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? यार सची ॻाल्हि थी आहे या असांजी ग़लती चओ नाहली चओ, असां हिन महिल ताईं जेको तवजा ई न ॾिनो आहे। अॼु तव्हांजी महिरबानी असांखे इहा शइ रिमाइंडर ॾिनो अथव। अॼु खां पोइ इंशाअल्लाह इन ते तवजा ॾींदासीं। बिल्कुलु नाक़द बर्फ़ थिए थो रियली। हफ़्तो ॾेढ अॻे बिजली न हुई हिते, पाणी थधो न हो, मां पाण इहो बर्फ़ थोरो यूज़ कयो, मुंहिंजो गला वग़ैरह ख़राबु थी वियो आहे। पोइ एसी ताईं त मां त बिगड़जी वियुमि। त छोकिरनि खे चयो यार इहो किथां तव्हां बर्फ़ वठी आयो? उन्हनि चयो बाज़ारी बर्फ़ आहे, इहो ईअं थींदो आहे, ईअं थींदो आहे, हूअं थींदो आहे। वाक़ई कोड़े छो त हिते असां वटि मिठे पाणी जो त कमु हली रहियो आहे। इनशाला 2-4 महीना लॻंदा। हिन लाइ मिठे पाणी जी बि ज़रूरत आहे, ॿिया बि रिक्वायरमेंट्स आहिनि। हिन महिल त असां हिन जे बारे में कोई अपाउ न वरिता आहिनि। इनशाला हाणे कोशिशि कंदासीं असां नेक्स्ट मीटिंग में, इहो हेल्थ कमेटी जो मीटिंग आहे, ॿियो कंप्लेन सेल जे हवाले सां बि, छो त उन सां गॾोगॾु मां MNA राब्ता कमेटी जो बि मां चेयरमैन आहे, तव्हांखे ख़बर आहे। इहे सभु शयूं मूंखे लुक आफ्टर करणियूं आहिनि, ख़ासि करे हेल्थ जे बारे में। सी जो हिते, छो त मूंखे ख़बर आहे हाणे बि तव्हां आयो त केॾा ई माण्हू वेठा, इहे सी जा केॾा ई पेशेंट रोज़ु अचनि था इहे इंजेक्शन वग़ैरह जे लाइ। इन लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहे नंढी नंढी शयुनि खे असां जेकॾहिं तवजा ॾींदासीं, इहे शयूं न थियण न ॾींदासीं त इनशाला बीमारियूं वग़ैरह इन्हनि खां बचंदा रहंदा। ऐं इहो बिल्कुलु हिन मां सिंध TV जे हवाले सां उन्हनि जे थ्रू मां बर्फ़ कारखाने वारनि खे चवां थो त पंहिंजो रवैयो सिधो कनि। कॾहिं असां इनशाला इन हेल्थ कमेटी जे हवाले सां मैजिस्ट्रेट गॾु खणी जेको आहे इन्हनि जे कारखाननि ते छापा हणंदासीं। पोइ जेको बि एज़ पर रूल जेके बि हूंदा तक़रीबन जैकबाबाद शहर में रोज़ानो 2000 मण इहा बर्फ़ जेका आहे उहो विकिरो थिए थी, त लॻभॻि कोई 2000 खां वधीक माण्हू उहा बर्फ़ इस्तेमालु कंदा हूंदा। इन सूरत हाल में तकड़ी तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु 10,000 खां मथे त, छो त असांजी शहर हिन महिल 3-3.5 लख आबादी जो शहर आहे, नंढो शहर न आहे। पर सुवाल 10,000 खां मथे कंदा, छो त हिते गुरबत जो रेशो कोई 90% आहे, 85% आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन रेशो जे हिसाब सां, छो त हर 50% खां घटि माण्हुनि वटि फ्रिज आहे। मूंखे ख़बर आहे हिते जेको असांजो ज़िलो मुफ़लिसी जे हालात मां गुज़री रहियो आहे, जंहिंजो असांखे फ़िकिर आहे। इनशाला इन जे लाइ हाणे मां 2-3 ॾींहंनि में, छो त 3 ॾींहं अॻु असांजो हेल्थ कमेटी जी मीटिंग थी, उन में काफ़ी शयूं डिस्कस थिया। असांजे जिम्स जो बि मीटिंग थियो। बहरहाल हाणे इनशाला जेको एजेंडा हूंदो न नेक्स्ट मीटिंग में, पहिरियों DC साहिब जो असांजो इहो ई हूंदो। बर्फ़ कारखाने वारनि त तव्हांखे ई गॾु वठी हलंदासीं, बर्फ़ कारखाने वारनि ते छापा हणंदासीं। जेकॾहिं उन्हनि जी जेकी रिक्वायरमेंट्स न हूंदा, जेके बि उन्हनि जो हूंदो आहे कानून फाइन वग़ैरह जेको आहे, उहो बिल्कुलु लॻाईंदासीं। मां सम्झां थो अॼु जेको तव्हां मूं वटि आया उहे इंटरव्यू वठो था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जा बि जासूस आहिनि। इहो अॼु उन्हनि खे ख़बर पइजी वेंदो त पाण ई पंहिंजो रवैयो क़िबलो दुरुस्त कंदा। न कंदा त असांखे क़िबलो दुरुस्त कराइण उन्हनि खे ईंदो, कानूनी जे अंदरि रही उन्हनि ते कोई न कोई एक्शन खणिबो इनशाला। बर्फ़ कारखाननि में ठहंदड़ बर्फ़ इंसानी सिहत जे लाइ केतिरी पहलू बहितर आहे, या उहा हानिकार थी सघे थी, उहा कीअं हानिकार थी सघे थी, या उन खे प्योर रखण जे लाइ कहिड़ी कहिड़ी शयुनि जी अहमियत आहे, ज़रूरत आहे, उनजो ख़्यालु रखणो पवे थो। उन हवाले सां असां जैकबाबाद शहर जा मशहूरु फिज़िशियन गॾु आहिनि। डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद चन्ना, पाण अॻूणा DHO बि रहिया आहिनि, सर्जन बि रहिया आहिनि, सिविल अस्पताल जा सीनियर डॉक्टर आहिनि। उन सां ॻाल्हाईंदासीं।
त उहे इन हवाले सां पंहिंजी कहिड़ी राय ॾियनि था। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब तव्हां माशाल्लाह सीनियर डॉक्टर आहियो, शहर जे माण्हुनि जो तव्हां ते एतमाद आहे। जेका हिते जैकबाबाद में बर्फ़ कारखाननि में बर्फ़ ठहे थी ऐं उनखे हितां जा हज़ारे मिस्किन माण्हू ज़ाहिर आहे ग़रीब माण्हू ई उनखे वापराईंदो, तव्हां सम्झो था त उहा केतिरी सिहत अफ़ज़ा आहे? जो असांजो जेकॾहिं अमूमन जेको तव्हांखे ख़बर आहे त असांजे जैकबाबाद जो पाणी जी वाटर सप्लाई जेको आहे उहा पहिरीं त मिठी न आहे, ऐं जे मिठी आहे त उन में कंटामिनेशन जी रिपोर्ट्स आहिनि। पर पाणी जे कारखाने लाइ मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके कारखानेदार आहिनि उहे पाणी मिठो ई इस्तेमालु कंदा, ज़ाहिर आहे त उनखे बल्क सप्लाई खपे थी ऐं पाणी ओड़ी लाइन वरिती हूंदो। मुंहिंजी इहा प्रिज़म्पशन आहे, छो मां म्यूनिसिपल फिल्ट्रेशन बि ज़रूरी आहे। मां उन ते ई अचां थो, जॾहिं कारखाने ते उहो पाणी पहुचे थो त उनखां पहिरियों जेको रिक्वायरमेंट आहे जेके बर्फ़ जे ठहण लाइ त पाणी फिल्टर थिए, उनखां पोइ वेंटिलेट थिए। तव्हां ॾिठो आहे त हर कारखाने ते हिकिड़ो वेंटिलेटर हूंदा आहिनि, उनखे एयरेशन ॾींदा आहिनि, उहो जीअं उहो ऑक्सीजनेटेड थिए, एक्सपोज टू सनलाइट थिए त उन में जेके जरासीम आहिनि फ्लो दौरान धोपिजी वञनि ऐं स्टलाइज़ थी वञे। लथे खां पोइ उनखे ॿियो प्रोसेस हुनजी क्लोरीनेशन जो रेशो आहे उहो बि ॾिजे। इन्हनि सभिनीनि खां गुज़रण खां पोइ जॾहिं पाणी मां उहो तब्दील थी बर्फ़ थिए थो, बर्फ़ थियणु बज़ाति ख़ुदि जेका आहे उनजो एक्सट्रीम टेम्परेचर आहे, पाणी जो बॉइलिंग पॉइंट जेको आहे 100 आहे, त उन्ही जी माइनस में वञण खां पोइ उहो फ्रीज़ थिए थो। फ्रीज़ थिए खां पोइ बि फ़र्ज़ु कयो जेकॾहिं इन सॼे स्टलाइज़ेशन जे प्रोसेस खां पोइ बि जेकॾहिं को जरासीम रहे थो त एक्सट्रीम फ्रीज़िंग पॉइंट बि उन जरासीम खे मारे सघंदी आहे। हाणे उन्हनि जी अफ़ादियत उहा बर्फ़ सिहत लाइ हानिकार ॿिनि तरीक़नि सां थी सघे थी। अचूं असां केमिकली, फिज़िकली ऐं बैक्टीरियोलॉजिकली। जेकॾहिं उहे बैक्टीरियाज़ इन्ही प्रोसेस मां गुज़री करे ॼमण खां पोइ घणो इम्कानात उहो बैक्टीरियो मरी वेंदो। जेकॾहिं ठहे खां डिस्ट्रीब्यूशन पॉइंट ताईं 5-6 कलाक थी हिकिड़ी कैन बर्फ़ जी जॾहिं कारखाने ते ठहे थी ऐं ट्रांसपोर्ट थी करे डिस्ट्रीब्यूशन पॉइंट ते पहुचे त 5-6 कलाक उनखां अॻु में उते पए हुजण सां जरासीम जो इम्कानात मरी वेंदो, छो त एतिरो टेम्परेचर घटिजी वञे थो त उनजे हुजण जा इम्कान घटि न आहिनि। हाणे ॿिया फिज़िकल फैक्टर ऐं केमिकल फैक्टर आहिनि जेके हानिकार न चऊं पर सिहत खे या इंसानी मादे खे, इंसानी आंडे खे मुआफ़क़त में न अचनि। त पहिरियों त उन पाणी जो मिठो हुजणु मस्तु। पाणी मिठो हूंदो त उहो सूटेबल थी वेंदो, डाइजेस्टेबल थींदो, उनखां डायरिया जा इम्कान न आहिनि। ॿियो उहो रेशो कि बाबा उन में केमिकल जा जेकी कंपोज़िशन आहे, लूण जो रेशो, क्लोरीनेशन, ॿिया जेके बि उन में केमिकल मिलाए विया अथनि, त इहे प्रॉपर वे में विझनि त पोइ बर्फ़ का बि हानिकार न आहे। छो त हाणे हर ग़रीब वेचारे वटि फ्रिज न आहे, उनजे लाइ हिन मौसम एक्सट्रीम 50 जे सेंटीग्रेड खे फेस करण लाइ इहा बर्फ़ ई आहे। ऐं मां त प्रिज़म्पशन ते ॻाल्हाईंदुमि त भले तव्हां हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहे जिथे हर जाइ ते वञी करे जो त उहा कारखानेदारनि जी उहा चेक बि करे सघो था त उनखे वाटर सप्लाई जेका मिले थी उनजो पाणी केतिरो क्वालिटी मिठो आहे। मिठो हुजण ई उनजे लाइ जेकॾहिं मिठो ई थी पए त जरासीम हुनजा मां सम्झां थो त फ्रीज़िंग पॉइंट ते मरी वेंदा। 2 फैक्टर आहिनि, हिकिड़ो जो पाणी मिठो हुजे, पाणी मिठो इस्तेमालु थिए, उन में केमिकल जो मिक्सचर रिकमेंडेड डोज़ मुताबिक़ हुजे त पोइ हा मां सम्झां थो न आहे त पोइ डायरिया जा इम्कान थी सघनि था। अमूमन हिन सीज़न में अपार्ट फ्राम पाणी जे बि ॿिया असबाब बि खोड़ गॾिजी वेंदा आहिनि, जेका हे असांजी फेवरेबल सीज़न आहे डायरिया जी। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बर्फ़ विकिरो कंदड़ हिकु स्टॉल ते। उन बर्फ़ विकिरो कंदड़ सां ॻाल्हाईंदासीं त उहा रोज़ानो केतिरी बर्फ़ विकिरो थिए थी उन वटि, ऐं बर्फ़ जेका उहो विकिरो करण महिल उन साफ़ सुथरी केतिरी हुजे थी, या जेके ग्राहक वठी था वञनि उनको बर्फ़ ऐं उन्हनि खे जेॾी महिल बर्फ़ ॾिनी थी वञे त उहो जन शापर्स में ॾिनी थी वञे उहे केतिरा साफ़ सुथरा आहिनि। तव्हां रोज़ानो केतिरी बर्फ़ विकिणो था? तक़रीबन 40-50 कैन विकिणूं था। माना 50 मण रोज़ानो विकिणंदा आहियो? हा, 50 कैन माना वॾा 3 मण जी हिकिड़ी कैन आहे। 3 मण जी हिकिड़ी कैन? हा, तो माना तक़रीबन तव्हां 150 मण रोज़ानो खपायो? 150 मण। ऐं घणे किलो विकिणो था? किलो बसि 10 रुपया हले थी।
10 रुपया किलो 10 रुपए किलो। और तव्हांखे केन घणे मिलंदो आहे? केन साईं 500 रुपयो। पोइ तव्हांखे वञी 20 रुपए किलो पए थी न? 500 रुपए केन। हा हा पोइ 2 रुपया किलो। 500 में पोइ ख़ाली आहे सॼो केन। 3 मन पूरो नथो बीहे न। ट्रेन नथो बीहे। न मण बि नथो बीहे हिते। अच्छा हाणे तो जहिड़ा हिते घणा स्टॉल हूंदा इहे विकण वारा? खोड़नि बा। हा हा, घणा। हिते जैकाबाद में 2-3000 मन खपे थी। मथे जैकाबाद में भला बर्फ काथो घुराईंदा हो? असां छार को बि खणंदा आहियूं। ॿारो सखर को बि ईंदी आहे रोड़ी खां। सखर रोड़ी को भी अचे थी? हा शिकारपुर को? शिकारपुर को बि अचे थी। तो जैकाबाद में को 5-6 मन खपे थी? हा तक़रीबन मथे खपंदी थी। 5-6 मन मथे खपे थी। वधीक खपे थी? हा तो हितां बर्फ साफ़ सुथरी कंदा हितां गंदे स्टॉल ते रखी आहे। हे गंदो लॻो पियो आहे, माण्हू पीअंदा आहे। सही आहे। 82 में न मिलंदा। पोइ हाणे फटे त रखूं भई छा ते रखूं भई बर्फ़। साफ़ सुथरो रखो था फटे खे? फटो सभु त रोज़ धोईंदा आहियूं डेली खे। रोज़ानो धोईंदा? हा घणो रोज़ कमाईंदा हो हिते? बसि इहो हाणे 700-800 हज़ार घणो थो। हे तव्हांजो कटे सौ। 150 मन कणिक पंहिंजो बर्फ विकिणंदो आहे? ते हिन में हाणे हाल छा आहे बर्फ़ जो हाल त ॾिसो थोरो कैमरे खे फिरावे ॾे थोरो। 500 में ब्लाक ॾे थो कारखाने वारो। इन में कॾो 500 रुपए लिकरदा नथा लिकर। 150-250 रुपए किलो छापर आहे असांजी। ते थैली बि मारा पैसा ख़र्च में पूराऊं। तव्हां केतिरी बर्फ़ वरिती आहे? साईं हीअ असां 10 जी वरिती आहे। 10 रुपए जी वरिती आहे? जी साईं। 10 रुपए में किलो आहे? हा साईं अञा किलो खां मथो ॾेई छॾियो आहे। पाड़े जी वाक़फ़ियत आहे, सुञाण आहे। हा हा मतलब छो फ्रिज न आहे छा? साईं डिफ्रीज़र आहे पर बिजली जा हाल न आहिनि। हुकूमत ॾिसो था बिजली हले नथी। 4-4 5-5 घंटा इहा लाइट बंदि आहे। तो रोज़ानो केतिरी बर्फ़ घुराईंदा हो? तक़रीबन साईं 70-80 रुपए जी अची वञे थी। 70-80 रुपए जी रोज़ानो बर्फ़? जी साईं। गर्मी जे करे? गर्मी जे करे साईं हाल न आहिनि बिजली में। बिजली हलनि त डिफ्रीज़र बर्फ़ ॼमाइनि, थधा पाणी न आहिनि। गर्मी आहे। भला इहा ख़बर थी त हिन बर्फ़ में केतिरा जरासीम आहिनि, कहिड़े पाणी मां ठहे थी? साईं हाणे इहा जो ख़बर हुजे त पोइ इहा हुकूमत असांजे लाइ करे आहे। वाटर सप्लाई को VIP कमु करे ॾे हा। पाणी बि कोन्हे पीअण जो? न साईं किथे आहे? हिते आहे जैकाबाद में किथे आहे? लाइन अॻे विछायूं उहे बि पटिजियूं। हाणे पाणी अचनि था नाली वारा गंदा पाणी अचनि था वाटर सप्लाई जा। पाणी अचनि ई नथा। हाणे गंदा पाणी बि अचणु बंदि थी आहे। अॻे माण्हू उन्हनि साईं छा करूं हाणे मजबूरी मड़ी हाथ थधो करिणो आहे छा करूं। नाज़रीन बर्फ़ कारखाने वारनि जी मनमस्ती उन्हनि जी मर्ज़ी आहे पाणी खारो इस्तेमालु करनि बर्फ़ जे लाइ या मिठो इस्तेमालु करनि। एमोनिया गैस कहिड़े कमु अचे थी बर्फ़ कारखाने में उहा उन्हनि जा टेक्नीशियन्स ॿुधाइनि था त उन जेको बर्फ़ ॼमाइण जे हवाले सां ई सिर्फ़ु किरदारु हुजे थो। बाक़ी उहा गैस का बर्फ़ में इस्तेमालु कोन थी थिए। उनखां अलावा डॉक्टर्स जो इहो चवणु हो त जेकॾहिं पाणी साफ़ सुथरो न हूंदो, पाणी मिठो न हूंदो त डायरिया वारी वबा फैलिजी वेंदी। जैकबाबाद में सदाईं डायरिया फैलियल हूंदी आहे। उनजो मक़सदु इहो आहे त हिते जैकबाबाद जी वाटर सप्लाई जा हाल हीणा सूर ॿीणा माण्हुनि जा। हिते कंहिं बि तरह सां को मिठे पाणी जी सप्लाई त आहे कोन। बर्फ़ पीअण ते मजबूर आहिनि शहरवासी। ज़ाहिर आहे ग़रीब तबिके जो माण्हू ई बर्फ़ पीअंदो। अमीरनि जे घरनि में जनरेटर बि आहिनि त फ्रीज़र बि आहिनि, सभु कुझु सहूलियतूं आहिनि उन्हनि वटि ऐं उन्हनि खे घर वेठे पाणी जूं मिठे पाणी जूं टंकियूं बि पहुची वञनि। शहरवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त उहे बर्फ़ पीअण छा सम्झनि था त वाक़ई बर्फ़ साफ़ सुथरी आहे जेका इस्तेमालु कई थी वञे। तव्हां शहर में रहो था, ॾिसो था हिते जैकबाबाद में वाटर सप्लाई जो मिठो पाणी त आहे न? बिल्कुलु न आहे। झर जो पाणी मिठो कोन्हे। इन सूरत में ॾिसो उन्हनि खे हज़ारें लीटर पाणी खपंदो आहे बर्फ़ कारखाने वारनि खे जंहिंसां बर्फ़ ठाहिनि। जेका बर्फ़ तव्हां पीओ था तव्हां सम्झो था इहा साफ़ सुथरी आहे? न साईं साफ़ सुथरी न आहे। असां त ईअं सम्झूं था त जेका इहे बर्फ़ कारखाने वारा ठाहिनि था त इहा ई खारे पाणी मां ठाहिनि था। जॾहिं असां वटि इहा बर्फ़ पुॼे थी त उन बर्फ़ में असल उहा मिठास आहे ई कान। जंहिं बर्फ़ पीअण सां उहो पाणी जेको मिठो आहे उहो बि खारो थी थो वञे ऐं इन खां अलावा उन बर्फ़ पीअण सां जेको आहे सो बीमारियूं पैदा थियनि थियूं, ख़ासि करे गले जी गलो ज़ुकाम छाती, जंहिंजे करे जेको आहे सो तमामु जेको आहे सो हिते शहरवासियुनि खे तमामु ई तकलीफ़ आहे। इन बर्फ़ पीअण छा कजे? आख़िर हेॾी सारी गर्मी आहे, इन गर्मी में बि मजबूरी आहे ग़रीब खे पीअणी ई आहे। जीअं तव्हां अर्ज़ु कयो त वॾेरनि वटि त टैंकर बि पुॼनि था, उन वटि जनरेटर बि आहिनि, इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पर हीअ ग़रीब पाड़ो ऐं ग़रीब हिन अवाम जैकबाबाद खे बिल्कुलु साफ़ु पाणी कान थो मिले। इन बर्फ़ पीअण सां, इन खारे पाणी पीअण सां तमामु जेको आहे सो बीमारियूं पैदा थियनि थियूं। जीअं पहिरें अर्ज़ु कयोसीं गलो ज़ुकाम छाती वग़ैरह। सो असां बिल्कुलु तव्हांजे हिन चैनल जे ज़रिए उन्हनि बाला ऑफिसरनि खे अर्ज़ु कंदासीं त ख़ुदा रा हिन शहर ते
ऐं जेको आहे सो असांजे MNS MPS खे उन्हनि खे बि अपील कयूं था त ख़ुदारा हिन असांजे शहर ते जेको आहे सो रहम कयो वञे ऐं इहे जेको आहे सो जल्द और जल्द असांखे मिठे पाणी जी जेको आहे सो स्कूमूं ऐं मिठो पाणी जेको आहे सो असांखे मुहैया कयो वञे ऐं असांखे ऐं असांजे ॿारनि खे इन छाती खां ज़ुकाम खां ऐं गले जी बीमारियुनि खां बचायो वञे। तव्हां महिरबानी करे ॿुधायो त हिते जैकबाबाद शहर में जेका बर्फ़ कारखानेदार बर्फ़ मोकिलीनि था, न सिर्फ़ु जैकबाबाद शहरवासीन शहर मां कारखाना ठहियल आहिनि, पर परियां डेरा लयार वारे पासे जा कारखाना आहे, सभु जो सभु इलाइक़ा खारे पाणी वारा आहिनि। जेका बर्फ़ इस्तेमालु कई थी वञे उहा साफ़ु सुथरी आहे? न, बिल्कुलु बि बर्फ़ साफ़ु सुथरी न आहे। अलबत्ता ॻाल्हि असांखे इहा सम्झणु खपे त जेकी सॉलिड स्टेट आहे पाणी जी उहा आहे बर्फ़। जॾहिं स्टेट असां पाणी जी ॻाल्हि था कयूं अकॉर्डिंग टू दी केमिस्ट्री, त जेको सॉलिड स्टेट आहे यानी बर्फ़ माना बि पाणी। जॾहिं असां पॉल्यूशन जी ॻाल्हि कंदासीं त अलाए कहिड़े क़िस्म जो पाणी आहे ऐं अलाए किथां पाणी अचे थो। ठीकु आहे, जिथे असांखे पॉल्यूट कयूं था, जेकॾहिं असां हिन वाहे खे ॾिसंदासीं जेको सर्किट हाउस वटां बि गुज़रे थो, त अलाए केतिरी गंदगी आहे जंहिंजे करे डिहाइड्रेशन थींदी आहे। बलोचिस्तान जी त असांखे ख़बर आहे त उते माण्हुनि खे मसइला एतिरा आहिनि जो अलबत्ता उन्हनि खे पाणी बि साफ़ु पीअण लाइ न आहे, त यानी उन मां अंदाज़ो हणी कीअं सघूं था त उते साफ़ु बर्फ़ हूंदी। बसि कुझु केमिकल्स मिलाए करे असां माण्हुनि खे सिर्फ़ु प्रॉफिट जे लाइ यूज़ करनि था ऐं वॾेरनि जो त असां सां कमु हूंदो बि न आहे। जेकॾहिं ॾिसंदासीं त काफ़ी माण्हू काफ़ी वॾेरा त ईअं आहिनि जो घरनि मां ई 12-1 बजे उथनि था। कंहिं हिकिड़े ॿिए नंढे इशू सां ई उन्हनि जो तालुक़ु न आहे त बर्फ़ बि त उन्हनि जे लाइ को मसइलो न आहे। जॾहिं उहे शयूं इहे इस्तेमालु नथा करनि, यूटिलाइज़ नथा करनि, त उन्हनि ते दलील कीअं ॾींदा? हमेशह भोगंदो ग़रीब माण्हू, जेको असां भोगूं था। ऐं डिहाइड्रेशन, स्किन डिज़ीज़ ऐं गले जूं डिज़ीज़ असांखे इहे बर्फ़ जी वजह खां ई थियनि थियूं। तव्हां बि हिन शहर में रहो था, ही पंहिंजो ग़रीब आबादी वारो पाड़ो आहे। हितां जो जेको माण्हू आहे मिडल क्लास जो आहे, लोअर मिडल क्लास जो आहे, पोरियत आहे, उस्ताद आहे, कारीगर आहे, सभु जो सभु महिनतकश तबिको हिकिड़ो आहे। जेका बर्फ़ इस्तेमालु कई थी वञे, तव्हां सम्झो था त उहा साफ़ु सुथरी आहे या इंसान जे लाइ हानिकार उहा हुजे थी? पहिरीं ॻाल्हि त हीअ जेका बर्फ़ इस्तेमालु थिए थी हिते ठहे थी कारखाननि में, इहा बिल्कुलु साफ़ु सुथरी। जेकॾहिं तव्हां बर्फ़ कारखाने वारनि जा वञी केन जंहिंमें इहे बर्फ़ ॼमाइनि था उन्हनि खे ॾिसंदव त उहे जेके आहिनि सो 10-10 सालनि जा अंदरों ज़ंगियल आहिनि। हिकु दफ़े असांजो वञणु थियो, मियां जो ॻोठ में बि बर्फ़ कारखानो आहे, उते वियासीं त उहे जेके जन कैननि में उहे बर्फ़ ॼमाइनि था त उन्हनि में तक़रीबन घणे मिक़दार में जेका कट जंहिंखे असां चवंदा आहियूं ऐं इंसानी जेका आहे सो सिहत जे लाइ जेका वॾे में वॾी हानिकार आहे, उहा उन में जेका आहे सो मौजूदु हुई। हुनखे चयोसीं भाई हे छा आहे, हे मसइलो, हे तव्हां जेका आहे सो असांखे इहा जेका आहे सो विकिरो कयो था। हुन चयो भाई बर्फ़ वई आहे, तव्हांखे पीअणी आहे, ठीकु, न पीअणी आहे त तव्हां पंहिंजो जेका आहे सो पंहिंजो फ्रिज वग़ैरह इस्तेमालु करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां बर्फ़ जो जाइज़ो वठंदव त कंहिं बि जंहिं बि कारखाने ते वेंदो त हिकु क़िस्म जी बर्फ़ न मिलंदी। उते तव्हांखे ॻाढ़े रंग जी बि बर्फ़ मिलंदी, साए कलर जी बि बर्फ़ मिलंदी, कारे रंग जी बि मिलंदी ऐं लूणियाठी बि मिलंदी। इन मां साफ़ु ज़ाहिर आहे त जेको नाले वारो पाणी आहे उहो बि यूज़ थिए थो, जंहिंजे करे कारे कामण जा मरीज़ जेके आहिनि सो जैकबाबाद में अॻे ई घणा आहिनि ऐं जंहिंजे करे जेका आहे सो इहो मर्ज़ बि वधी वञे थो। ऐं उनखां अलावा डायरिया जो जेको मर्ज़ आहे उहो बि हिन बर्फ़ जे थ्रू जेका आहे सो वॾो फैलिजे थो। उनखां अलावा जीअं छाती आहे, गलो आहे, एतिरे क़दुरु जेकॾहिं तव्हां फॉरेन कंट्री जे माहिरनि खे वठी करे जेकॾहिं तव्हां हिन बर्फ़ खे चेक कराईंदो त तव्हांखे सेंखियो जेको हिकिड़ो वॾो ज़हर आहे हानिकार, उहो बि तव्हांखे हिन में मिलंदो। ऐं जेको पोलियो जा जेके आहिनि सो वायरस आहिनि, बैक्टीरिया आहिनि, इहे बि तव्हांखे हिन में ज़रूरु मिलंदा। छो जो पोलियो जा जेके आहिनि सो सैंपल जॾहिं वठंदा आहिनि त उहे नालनि मां वठंदा आहिनि। ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं तव्हां बर्फ़ जो जाइज़ो वठंदव त बर्फ़ बि बिल्कुलु अॻे दफ़े असां घुराईसीं त बर्फ़ कारे रंग जी, त इन मां साफ़ु ज़ाहिर ॻाल्हि आहे त इहे जेके बर्फ़ कारखाने वारा आहिनि उनजे मथां का अथॉरिटी न आहे, उहे पंहिंजी मनमानी करे रहिया आहिनि, सम्झो न। ऐं उनखां अलावा जेकॾहिं बर्फ़ जो तव्हां जेका आहे सो उन कारखाने ते वेंदो त जेको उन्हनि जे अंदरि पाणी हूंदो आहे, जन में केन अंदरि पियो हूंदो आहे ऐं पाणी जे अंदरि जेको यानी की लाइन विछायल हूंदी आहे गैस जी, त उहो पाणी जेको आहे सो सॼो साल उहो चेंज ई न कंदा आहिनि। ऐं नतीजे में उहो ई पाणी जॾहिं उहो केन विझंदा आहिनि त उहो ई पाणी उन केन में बि दाख़िल थी वेंदो आहे, जंहिंजे नतीजे में पाण ॾिसो था केतिरा जेके आहिनि सो मर्द जेके आहिनि सो हिन जेका आहे सो ज़िले जैकबाबाद में अॻे ई आहिनि। ऐं बहितर जेका आहे सो जेकॾहिं इहा बर्फ़ अञा कुझु टाइम जेकॾहिं हिन गवर्नमेंट एक्शन न खयो त मां सम्झां थो त इहे जेके वॾा मूज़ी मर्ज़ आहिनि न, इहे हद दर्जे जा जेके आहिनि सो वधी सघनि था। ऐं असां इहा बिल्कुलु रिक्वेस्ट कंदासीं जेके MP आहिनि, MN आहिनि ऐं एतिरे ताईं जो जेका आहे सो साईं काइम अली शाह खे बि बिल्कुलु इहा शइ चवंदासीं त असांजी सिंध में बल्कि ख़ासि करे ज़िले जैकबाबाद में जेका आहे फौरी एक्शन खयो वञे इन बर्फ़ कारखाने वारनि जे मथां। छो जो हिकु त उहे रेट बि जेका आहे सो डबल ट्रिपल हलाइनि था ऐं जॾहिं वरी रमज़ान मुबारक ईंदो आहे त इन में हू रेट जेकॾहिं 10 रुपया आहे त इन जो 30 रुपया मुक़ररु करे छॾींदा आहिनि।
नाज़रीन, जैकबाबाद जे शहरनि खे जेकॾहिं पीअण जे लाइ पाणी न मिले, इस्पतालुनि में सरकारी इस्पतालुनि में दवाऊं न मिलनि, घुमण जे लाइ रोड रस्ता न मिलनि ऐं उन्हनि खे मजबूरन पोरे करण जे ख़ातिर सॼो ॾींहुं वीचारा भोॻीनि, लोड़ीनि, लोचीनि था, पर जॾहिं हिन ततल धरतीअ ते उहे वापसि वरनि था पंहिंजे घरनि ॾांहुं त उन्हनि खे ज़ाहिर आहे बिजलीअ जी एतिरी लोड शेडिंग आहे जो माण्हू सिर्फ़ु पोलनि खे ॾिसी ख़ुशि था थियनि त असां वटि बिजली आहे, पर उहा बिजली घरनि में हले घटि थी। अक्सर उहे इलाइक़ा जेके VIPs इलाइक़ा आहिनि उन्हनि जी लोड शेडिंग जो अलॻि हिकिड़ो शेड्यूल आहे, जेके ग़रीबाणा इलाइक़ा आहिनि उन्हनि जी लोड शेडिंग जो अलॻि हिकिड़ो शेड्यूल आहे। ॻोठाणनि इलाइक़नि में त ज़ाहिर आहे बिजली सिर्फ़ु चई सघिजे थी त फलाणे भोतार जी स्कीम में इहा बिजली आई हुई, पर उहा उते बिजली बनंदी कोन्हे, ख़ाली पोलनि खे ई ॾिसी उतां जा इलाइक़ा वासी ख़ुशि थींदा आहिनि। अहिड़े ततल जॾहिं जैकबाबाद हूअं बि गर्मीअ जे हवाले सां पंहिंजी अलॻि सुञाणप रखंदो आहे, हिन मौसम में त हिते सिजु ॼणो नेज़े पांद लही ईंदो आहे। अहिड़ी रोह ततीअ गर्मीअ में जंहिंमें कांव जी अखि निकिरे चवण वारो मिसाल सादिक़ अचे त इन गर्मीअ में मिसकिन माण्हुनि जे घरनि में बिजली ॿरे कोन, मिसकिन उहे पोरियत जॾहिं घरनि ॾे वरनि था त उहे बर्फ़ घुराए जेको पाणी पीअनि था उहो बि खारो पाणी हुजे थो, मुख़्तलिफ़ स्किन डिज़ीज़ उनखे वठी वञनि थियूं। हिते खाधे पीते जूं बाक़ी जेके शयूं आहिनि उन्हनि ते बि को चेक एंड बैलेंस कोन्हे। मुर्दा जानवरनि जो गोश्त विकिरो थी रहियो हुजे, मुर्दा मुर्गियुनि जो गोश्त विकिरो थी रहियो हुजे, सब्जियूं बासी सड़ियल गरियल ईंदियूं हुजनि, हिते समूरे जो समूरा खाता घोर निंड सुतल आहिनि। गुज़िरियल प्रोग्राम में असां पंहिंजे नाज़रीन खे इन ॻाल्हि खां बि आगाही ॾिनी हुई त जैकबाबाद ज़िले जो हिकिड़ो बि अहिड़ो खातो कोन्हे जंहिंमें ज़िले जो ऑफिसर पोइ पंहिंजी चेयर ते वेहंदो हुजे। समूरा पंहिंजी ड्यूटियुनि खां ॼणो आजा आहिनि, हू सिर्फ़ु पंहिंजे आकाउनि खे इतलाह ॾींदा आहिनि त साईं तव्हांजो कॾहिं को कमु हुजे त हुकुम कजो हलिया ईंदासीं, बाक़ी हुननि जी ज़िमेदारी ॼण त सरकारी तौर ते क़ौमी तौर ते का बि कोन थी हुजे। म्युनिसिपल सर्विसिस जेके हितां जे माण्हुनि खे मिलणु खपंदियूं आहिनि, बुनियादी ज़िमेदारी हीअ बि म्युनिसिपल जी हुजे थी त खाधे पीते जी शयुनि खे चङीअ तरह चकासिजे त जेका अवामुल नास खे शइ खाइण पीअण जे लाइ विकिरो थी रही आहे उहा केतिरी सिहत अफ़ज़ा आहे। उन्हनि जेको गोश्त विकिरो थी रहियो आहे उन ते अॻ में डॉक्टर्स ठपो हणंदा हुआ, उन खां पोइ का साईं हिकिड़े महफ़ूज़ जॻह ते ढकियल हंध ते गोश्त रखी ऐं विकिरो कंदा। हिकिड़े हंधि कोस घर हूंदो हो ऐं हिकिड़ो ई गोश्त मार्केट हूंदो हो जिते कवर्ड एरिया में उहो गोश्त विकिरो थींदो हो। हाणे हर घिटीअ में पाण मुरादा कोस घर ठही विया आहिनि, पाण मुरादा गोश्त जा स्टॉल ठही विया आहिनि। जहिड़ो जानवर वणेनि उनखे हलाए छॾीनि ऐं माण्हुनि खे खाराए छॾीनि, पोइ माण्हुनि जो हाल जहिड़ो बि थिए। जैकबाबाद में हर टियों माण्हू अॻ में ई ॼणो त कामिण वारी बीमारी में वरितल आहे। हिन इलाइक़नि में सदाईं उरड़ी वारी वबा बि फैलियल हुजे थी। उरड़ी डायरिया हितां जे माण्हुनि जो को मुक़दरु कोन्हे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इक़्तिदार धणियुनि जी बेधानीअ सबबु हितां जा मिसकीन माण्हू भोॻे रहिया आहिनि। हीउ इलाइक़ो इन ॿियनि मसइलनि सां गॾोगॾु हिन मसइलनि में बि वरितल आहे त उनखे खाधे पीते जी शयूं बि सॉलिड ऐं साफ़ु सुथरी कोन थी मिलनि। हिन तरफ़ अख़्तियारनि खे ख़ुदारा तवजो ॾेई करे हिन मिसकीन माण्हुनि जे हाल ते रहम खाइणु घुरिजे त जीअं घटि में घटि उहा सिहतमंद ज़िंदगी त गुज़ारे सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।